बिलावल भुट्टो ज़रदारी आइनी अदालत जो क़याम अंटर करार ॾेई छॾियो। सूबनि में बराबरी लाइ आइनी अदालत ज़रूरी आहे, मजबूरी आहे। धमकी ॾिनी वई त तरमीम करियो। आइन ऐं कानून साज़ी अदालत ज़रिए नथी थी सघे। शहीद बेनज़ीर भुट्टो मीसाके जमहूरियत ते सहियूं कयूं। उन मीसाके जमहूरियत तहत अदालती सुधारा आणींदासीं। तव्हां तस्लीम कयो जंहिं ज़िम्मेवारी ते वेठा आहियो उहा पूरी न पई थिए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध हाई कोर्ट के खिताब ऐं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं 63A जो फ़ैसिलो हिकु मक़सद लाइ ॿुधायो वियो। इंसाफ़ ॾियारींदड़ इदारे क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़तलु कयो। आइनी अदालत क़ाइमु करे रहंदासीं त जीअं कंहिं वज़ीर आज़म खे फाही न चाढ़ियो वञे। असांखे चयो वेंदो हो त अव्हां एतिरा करप्ट आहियो जो अव्हां ते आइन ऐं कानून लागू नथो थिए। सज़ा बिना 11.5 साल अव्हांखे जेल में वेहणो पवंदो। जमहूरियत जी बहाली लाइ नसलनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पार्लियामेंट खे बारादस्त बणाइणो आहे। पाकिस्तान 3 हथ वारे आइन जे करे ई मज़बूत आहे। इलेक्शन कमीशन जो मख़सूस सीटुनि बाबति अदालत जे फ़ैसिले खां पोइ ॿीहर सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जो मख़सूस सीटुनि बाबति 6हों इजलास में इलेक्शन कमीशन जा मेंबर्स, इख़्तियारियूं ऐं क़ानूनी टीम शरीक। इजलास में मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले ऐं अमल बाबति ग़ौर वीचार कयो पियो वञे। मख़सूस सीटुनि बाबति अदालती फ़ैसिले ते अमल लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सुप्रीम कोर्ट जे 8 रुकनी बेंच जो तफ़सीली फ़ैसिलो अची चुको पर अमल नाहे कयो वियो। चइनी सूबाई असेंबलियुनि जे स्पीकर्स खे बि लिखियो वियो आहे त PTI खे अञा ताईं मख़सूस सीटूं न मिलियूं आहिनि। अदालत PTI खे मख़सूस सीटूं ॾियण जे हवाले सां अदालती फ़ैसिले ते अमल करण जो हुकुम जारी करे दरख़्वास्त में इस्तदा। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी आर्डीनेंस सुप्रीम कोर्ट में चैलेंज। प्रैक्टिस एंड प्रोसीजर आर्डीनेंस आइन ऐं पार्लियामेंटी जमहूरियत ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट बि करार ॾेई चुकी आहे त आर्डीनेंस सिर्फ़ हंगामी हालतुनि में लागू करे सघिजे थो। तरमीमी आर्डीनेंस खे कालदम करार ॾिनो वञे। चौधरी एहतशामुल हक़ एडवोकेट जी दरख़्वास्त में इस्तदा। सिंध हाई कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में आर्डीनेंस ज़रिए तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण जोॻी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। PTI सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में आर्डीनेंस ज़रिए तरमीम ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो हो। हिन वक़्तु मुल्क में न का आफ़त आई आहे, न ई का एमरजेंसी। पार्लियामेंट जी मौजूदगी बावजूदि आर्डीनेंस आणणु गैर आइनी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़। जमात इस्लामी जो महांगाई, बिजली बिलनि ऐं IPPs ख़िलाफ़ 29 सेप्टेम्बर ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान। हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त IPPs खे 2000 खां 2400 अरब रुपयनि ताईं सालियानियूं अदा कया पिया वञनि। रावलपिंडी में धरणे दौरान हुकूमत मुआहिदो कयो। हुकूमत मुआहिदे ते अमल नाहे कयो। 29 सेप्टेम्बर ते सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। इसराइल गज़ा खां पोइ लबनान ते बि जंग मड़े छॾी। लबनान में इसराइली फ़ौज जी बमबारी में शहादतनि जो अंग 500 थी वियो। 1700 खां मथे माण्हू ज़ख़्मी। इसराइली फोर्सिस लबनान में 1.5 खां वधीक हंधनि खे निशानो बणायो। इसराइल लबनान में ज़मीनी कार्रवाई जो मनसूबो तयारु करे वरितो। लबनान जो बि इसराइल खे भरपूर जवाबु। रॉकेट हमलनि सबबि इसराइल में तबाही जा मंज़र। इसराइली इलाइक़े हीफ़ा ऐं वालर गोलान में लबनान जे हमलनि सबबि मिल्कियतुनि खे नुक़सान। इराक़ी ग्रुप इसराइल ते ड्रोन ऐं मिज़ाइल हमले शुरू करे छॾिया। अमेरिका जो विच ओभर में इज़ाफ़ी फ़ौज मोकिलण जो ऐलान। ख़िते में अॻे ई अमेरिका जा 40,000 फ़ौजी मौजूदु। आलमी मुल्कनि जो बि लबनान इसराइल चिकताण ते ॻणती जो इज़हार। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त विच ओभर में चिकताण घटाइण लाइ कमु करे रहिया आहियूं। शहदाद कोट में हथियारबंदनि जी फायरिंग में ॿाहिरि क़तलु। कंबो मोहल्ला में शहबाज़ ऐं अब्दुल रहमान मेंगल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी गोलियुनि जो ख़ाज बणिजी विया।
वाक़े बाद जाब्तार फरार रते देरे में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। खबरी कब्रिस्तान भरिसां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में बरकत अली सुमरो मारिजी वियो। पुलिस मूजिबि बरकत सुमरो खे खोखर बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे क़त्ल कयो आहे। डोकरी में हथियारबंदनि हमले में क़त्ल थियल भाउ भेण जी ज़ख़्मी माउ इलाज दौरान फोत। गुज़िरियल ॻोठ हैदर ब्रोही में घर ते हमले में नौजवान नदीम ब्रोही ऐं संदसि भेण फज़ीला ब्रोही क़त्ल ऐं संदसि माउ क़ाइम ख़ातून ब्रोही ज़ख़्मी थी हुई। ज़ख़्मी औरत चांडका अस्पताल में दम ॾेई छॾियो। घणा जाए गाल मूंखे कोन्हनि के मां ज़ाइफा माण्हू आहियां मां किथां आणियां 30 लख इहो ई मुंहिंजो कमाइण वारो आहे। ॿिया मुंहिंजा कमाइण वारा कोन्हनि। मुंहिंजा कमाइण वारा हुजनि हाणे मां तोखे 30 लख ई ॾियां पर मूंखे हिन महिल न आहिनि मां मजबूर आहियां। रसूलाबाद में नौकरी बहाने घुराए अगवा कयल नौजवान जे वारसनि खां धड़नि जी ॿीहर फोन। वज़ीर सोलंकीअ जी बाज़ियाबी लाइ 30 लख रुपया गुम तलब। मुखबीअ जी माउ जो चवण आहे त धड़नि 5 ॾींहं अंदरि 30 लख रुपया न ॾियण जी सूरत में पुट खे मारण जी धमकी ॾिनी आहे। पुलिस इख़्तियारियूं नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइनि। कराची में शागिर्दनि जो MDK टेस्ट में बदनज़मी ऐं परेशान करण ख़िलाफ़ एहतिजाज। शागिर्दनि डाउ यूनिवर्सिटी जे गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे MDK नामंज़ूर जा नारा हंया। टेस्ट खां अॻु सोशल मीडिया ते वायरल थियल पर्चे जी इंक्वायरी जो मुतालबो। यंग डॉक्टर्स एसोसिएशन जो डायरेक्टर जनरल FIA खे ख़त। सिंध में MDK जा इम्तिहान शुरू थियण खां अॻु राति देरि सां सोशल मीडिया ते पेपर लीक थियो। मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ी वञे। ख़त जो मतन। ऐं बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ आलमी कराटे चैंपियन शाहज़ेब रिंद कोयटा पहुची वियो। वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी हवाई अॾे ते शाहज़ेब रिंद जी आजियां कई ऐं सोभ जो तसलसल बरक़रार रखण ते वाधायूं ॾिनियूं। सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त शाहज़ेब रिंद पाकिस्तान जो फ़ख़ुरु आहे।